अस्सलाम वालेकुम जी, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त ठीकु ठाक हूंदव। अल्लाह जे फज़ल करम सां असां बि ठीकु ठाक आहियूं, ख़ैरियत सां आहियूं। त जी अॼु वरी आऊं हाज़िर थी चुकी आहियां। अॼु सिंधी वीडियो खई आहे असां, त अॼु रिएक्ट करण वारा आहियूं सिंधी वीडियो ते। कल्ह बि मूं खई हुई, पर कल्ह कुझु प्रॉब्लम थी वियो मोबाइल में, अलाए छा थियसि, जेको मतिलबु की सेव कोन थी। इहा ई वीडियो वरी मूं अॼु वरी पिया करियूं, छा कजे, मतिलबु की कल्ह आई कोन, वरी पोइ मुंहिंजो मूड कोन थियो, इन करे मूं वरी ठाही ई कोन। मुंहिंजो बसि कोन थी कयां, बसि डो थी वियो। त पोइ अॼु वरी उहा वीडियो खई आहे। अलाए एॾो ॾुख पियो थियो, एतिरो वेही जॻी हण महिनत कर, उन खां पोइ उहा वीडियो सेव न थिए त सोचो छा रिएक्ट हूंदो अंदरि में, मतिलबु अजीब फीलिंग पे आहे। त पोइ बसि जेको हो सो थियणो थी वियो। अगरि तव्हां अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी सां सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन प्रेस कंदा, ताकी असांजी हर न्यू वीडियो तव्हां ॾे टाइम सां पहुचंदी रहे। अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त, छो जो तव्हांजो मूड कोन हूंदो आहे ॾिसण जो, त अगरि दिलि चए त ॾिसी छॾींदा। त पोइ अॼु मूं वीडियो खई आहे शबीर जी। ईअं नालो त पहिरां मूंखे सम्झ में न ईंदो आहे, मतिलबु उहो सिंधी मूंखे घटि ईंदी आहे। त पोइ अॼु शबीर भाउ जी असां वीडियो खई आहे। त चलो स्टार्ट था कयूं, तव्हांजो ज़्यादा टाइम कोन था वठूं। त तव्हां मूंखे चयो हुओ, काफ़ी टाइम थियो आहे, त तव्हां चयो मुंहिंजी वीडियो खणो, बसि का मसइलो थी वेंदो हुओ त तव्हांजी वीडियो कोन खणी सघंदीसि। कल्ह बि मूं तव्हांजी वीडियो पूरी ठाहे छॾी, मतिलबु की सभु कुझु करे छॾियो, ऐं जेॾीमहिल एडिट करण लाइ वेठी हुअसि त ॾिठमि त मतिलबु हिकिड़ो पीस ई हुनजो गायबु हुओ। मुंहिंजो हाणे बसि कोन थी ठाहे, हाणे इंशाल्लाह सुभाणे ठाहींदसि। इन करे कल्ह मूं बसि छॾे ॾिनी, मुंहिंजो बसि अॼु कोन थी ॾियां, अॼु बसि आराम था कयूं। ऐं हिकिड़ो दफ़ो वीडियो मतिलबु ठाहे, वरी ॿिए दफ़ा दिलि न चवंदी आहे त वरी ठाहिजे। त पोइ बसि चलो स्टार्ट था कयूं, इलाही ॻाल्हाए छॾियो आहे। वालेकुम सलाम। सही ख़्याल आहे? खुश आहियो बा? ख़ैर ठीक ठाक। कारे तयारी आहे मां सम्झां? हाँ साईं, वञा पियो, थोरो कमु हुयो। तव्हां ॿुधायो? ख़ैर ख़ैर लॻो पिया, तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया? ख़ैर ख़ैर ठीक ठाक। यादि करण जी चीज़ आहे, तव्हां यादि साईं कयोसि छा न। कयूं तव्हांखे, हाणे तव्हां पाण यादि कयो न मूंखे। असां त यादि कंदासीं न साईं, असांजो त कमु आहे न तव्हां में, हिनजे करे तव्हां त वरी ॾियण वारो घटि यादि कंदो, वठण वारे खे लॻियल हूंदी, ॾियण वारे खे यादि न हूंदी आहे ॻाल्हि। हा सही आहे। पैसनि जो आहे छा? अलाए छा पैसनि जो, कहिड़नि जो? हाणे इहो आहे न, बाक़ी तव्हांखे भला ॻाल्हि यादि न आहे साईं। जेके पैसा दस्ती वरिता हुआ दस्ती? हा, मोटरसाइकिल वठो पिया तव्हां खां? मोटरसाइकिल? हा, वेठा त हुते वरी चयो न भाउ ॾियो उधारा कुझु मोटरसाइकिल खे, जेको आहे पैसा हुरमार खे ॾियणा आहिनि कुझु। हा हा हा, उहे हुनखे त यार इलाही महीना थी विया आहिनि। मां त तव्हांखे चयो हुयो 1 तारीख़ अचिजो, तव्हां वरी 2-3 महीना गुम थी वियो। अलाए कमु कार लॻा पिया। काॾे थाणे में बंदि थी वियो या जेल में? अलाह परां ॾिया भाई, इहा दुआ छो था कयो साईं? असां शरीफ़ माण्हू, असां कहिड़ो ॾोहदार आहियूं त वरी जेल में वेंदासीं? शरीफ़ आहियो? हा, शरीफ़ त अॼुकल्ह सभु ॿाहिरि था वञनि। बसि तव्हां कुर्ब कंदो, हाणे पैसा ॾियो असांखे त वरी 1 तारीख़ जो तव्हांखे चयो हो न, तव्हां 1 तारीख़ अचो न। हाणे असां पघारदार माण्हू, असांजी हूंदी आहे 1 तारीख़ पघार। अॼु त 15 आहे भाउ, हाणे पहिरीं में 15 ॾींहं पिया। 15 खां पोइ असां पाण वञी पिनंदा वठंदा हुआसीं। मां बि हाणे माना 15 ॾींहं पिना। तव्हां हाणे 15 ॾींहं पिनो या तव्हांजी मर्ज़ी। तव्हां बहरहाल 1 तारीख़ अचिजो। पक ॾींदो न भाउ? पक 1 तारीख़ सुबुह जो हिते पहुची वञो। कुर्ब कजांइ भाउ। तव्हांजा पैसा बाक़ाइदे अमानत तौरु अॻु में मां अलॻि करे रखी। बसि साईं 15 ॾींहं जी ॻाल्हि आहे, महिरबानी बसि। का ॻाल्हि ई न आहे, 15 ॾींहं इहे गुज़ारियो कीअं बि करे। अलाह ख़ैर कंदो, बसि पार थो अचे भाउ। हाज़िर हाज़िर हाज़िर। अभी वञा पियो, थोरो कमु हुयो, अलाए काॾे। साह कढी छॾी। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। छा हाल आहे? हा, ॻाल्हि त ॿुधो, हे भला 15 ॾींहं अॻु में बि इहे ई कपिड़ा, इहे ई तव्हांखे बूट, माना इहा ई पॉलिशन हुई। वञो पिया अलाए काॾे, भला लाटा न अथव कपिड़ा, मटाया न अथव? मां सम्झां 15 ॾींहंनि खां पोइ इहे कपिड़ा पातल हूंदा। तव्हांखे बि त उहे कपिड़ा पातल आहिनि न, रुगो वास्कोटी लाइ आया पुराणी। अच्छा अच्छा, हे 15 ॾींहंनि खां पोइ वरी मां पाता आहिनि कपिड़ा। ॿियो ख़ैर आहे? हा साईं ख़ैर। तव्हांजो कीअं अचणु थियो आहे?
साईं वो पैसा जेके चया न पहिरीं तारीख़ ते उन जे करे आयासीं। पहिरीं तारीख़ ते चयोमांव न, अॼु त 2 तारीख़ आहे साईं। हा कल्ह त कमु थी वियो मूंखे वरी घर ॾे न अची सघियासीं। ग़लति ॻाल्हि आहे न, जेका ज़बान मां तव्हांखे ॾिनी हुई त पहिरीं तारीख़ तव्हां अचिजो, तव्हांजा पैसा अमानत तौरु पिया हूंदा। पोइ बा कल्ह पहिरीं थी विया छो भला? कल्ह ॾेई वठी करे खपाए छॾिया न, तव्हां न आयो, मां राति 12 ताईं बि तव्हां इंतज़ारु कयो। अड़े कमाल कयो साईं, तव्हां पहिरीं चई मां हाणे 2 तारीख़ ते आयो भला, कोई हिन में वॾी ॻाल्हि कान्हे। पहिरीं खां ॿी न थिए, मां चयो पहिरीं तारीख़ अचो, तव्हांजा पैसा अमानत तौरु पिया आहिनि। पघारदार माण्हू ख़बर अथव, पहिरीं तारीख़ पैसा अचंदा 2 तारीख़ ख़तम थी था वञनि। हाणे मां पाण वञा पियो काॾूं कयूं पैसा वठण खे ॾियणा त अथव न साईं, ॾियणा आहिनि बिल्कुलु, तव्हांजी अमानत आहे, कर्ज़ वरितो ॾेई जान छॾाया न। हाणे पहिरीं तारीख़ ते न पुॼी सघियासीं त बसि पोइ असांजा पैसा छुटा। तव्हांजी ग़लती आहे न साईं, 2 तारीख़ ते आया तव्हां, हिकिड़ो ॾींहुं लेट आया। अच्छा माना वरी पहिरीं ते अचो? पहिरीं ते शाबाश थी विया, माना सॼो महीनो वरी महीनो पूरो 15 ॾींहं अॻे महीनो वरी हाणे माना तव्हांजी ग़लती तव्हांजी आहे न साईं। हा साईं ग़लती तव्हांजी। पहिरीं तारीख़ अचिजो बसि। अॼु छॾिणो न आहे हिनखे, जॾहिं अच त पहिरीं तारीख़ अचो। हिकिड़ो ॾींहुं बि लेट अचे थो त चाहे असां उसूल जा पका आहियूं। अॼु पहिरीं तारीख़ अॼु दर वत कयोमांसि जीअं लहे अॼु न छॾे हिनखे। ॾियणा न आहिनि न मूंखे तरी। 15 ॾींहं पहिरियों खाई वियो, महीनो मुंहिंजो ॿियो खाई वियो। मां इन करे ॾंग खां वरितो मां, ईअं हलिया न वञो न हेठि वरी। इहो तव्हां हर दफ़े वेंदा हो, उहे ई कपिड़ा उहे ई बूट उहो ई, मूंखे बि उहो ई पहिरीं तारीख़ आहे भा। पहिरीं तारीख़ यादि आहे न? चांहि बि न पीती न मां घर, ईमानदारी नाश्तो बि न कयो मां। पहिरीं तारीख़ ते आयो आहे? सवेर आयो आहियां, आज़ान मिलनि पिया, मां हिते वेठो आहियां। मां तव्हांखे पहिरीं तारीख़ पहिरीं तारीख़ इन जे करे सवेर आयुमि न साईं। पहिरीं तारीख़ असां इस्लामी तारीख़ चयोमांव, चंड जी पहिरीं तारीख़ अचे। तव्हां आया हो अंग्रेज़ी महीने जी पहिरीं तारीख़। असां साईं अंग्रेज़ थोरी अंग्रेज़ी महीननि ते हलूं। अच्छा हा न, तव्हां चंड जी पहिरीं चई? चंड जी तव्हां वरी अंग्रेज़ी सम्झो, अंग्रेज़ थी वियो तकड़ में साईं। न को मारे को रहियल थी या पाल पलान भला को पुराणो को वॾनि ॾे मंझंदि ॾे। तव्हां ग़लती कई ॾिसो, हाणे हलपुर में तव्हां पहिरीं बि पियो जंग। हा उहो त उजलो मुंहिंजो मुकारो पाण जो मां पाण कयो आहे, जो तोखे पैसा ॾिना आहे असांखे लानत आहे मुंहं में। तव्हां चंड जी पहिरीं तारीख़ अचो, इस्लामी तारीख़ ते बाक़ाइदे तव्हांजा पैसा तव्हांजी अमानत पिया हो। साईं तव्हां पैसा ॾिना ॾे ॾिठा, इहे पैसा ई तव्हांखे मुंहिंजा बस कयो बाबा। हे ॾिस अॼु खां पोइ असांखां पैसा न घुरिजाए कॾहिं बि, कॾहिं ईअं दर ते न ईंदे कंहिं साल खां। बख़्शे छॾियो न पोइ कहिड़ी धूड़ मुंहं में विझूं यार। हिकु दफ़ो आयासीं त चई पहिरीं ते विझो, वरी मां 2 तारीख़ ते आयुमि, हिकिड़ो ॾींहुं लेट थी वियो त चई हाणे पहिरीं थी विया त चए भई वरी चंड जी पहिरीं। वरी ॻाल्हि चंड ॾिसंदा आहियो वेंदो आहे त पहिरीं तारीख़ जीअं अची वञ बसि उन में। ईंदे खां सवाइ कॾहिं चंड ॾिठो अथव ज़िंदगी में? हाणे वरी चंड यादि अची वियो अथव। हाँ जी, त वीडियो थी चुकी आहे पंहिंजी ख़तमु। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि अचे त बसि एतिरो चवंदासीं, पसंदि छा अॻिते ताईं ॾिसंदो तॾहिं त अॻिते ख़बर पवंदी। बहरहाल वीडियो ॾाढी सुठी हुई, तमामु बहितरीनु हुई, त उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि अचे त लाइक शेयर ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदा, बेल आइकन प्रेस कंदा। ऐं बसि ॿुधाईंदा करियो कमेंट में कि तव्हांखे असांजी वीडियोस कीअं लॻंदियूं आहिनि, ताकी असांखे ख़बर पवे त असां सही कमु करियूं बि पिया की न। त पोइ बसि इन सां गॾु ई असां वठंदासीं तव्हां खां इजाज़त। पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु, असांखे रखंदा दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय, टेक केयर।